एक ॿी अहम ख़बर खां बि तव्हांखे आगाही ॾींदालूं त JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जी जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान सां मुलाक़ात थी आहे। मौलाना फज़ल रहमान जमायत इस्लामी जे मरकज़ी हेडक्वार्टर पहुची नईमुर रहमान सां मुलाक़ात कई। मौलाना फज़ल रहमान मरकज़ी अगवान ख़ुर्शीद अहमद जे लाडाणे ते ताज़ियत कई। मुलाक़ात दौरान ग़ज़ा, मुल्क जी सूरत-ए-हाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कई वयूं आहिनि। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जी जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान सां मुलाक़ात थी आहे। मौलाना फज़ल रहमान जमायत इस्लामी जे मरकज़ी हेडक्वार्टर पहुची नईमुर रहमान सां मुलाक़ात कई। मौलाना फज़ल रहमान मरकज़ी अगवान ख़ुर्शीद अहमद जे लाडाणे ते ताज़ियत कई। मुलाक़ात दौरान ग़ज़ा, मुल्क जी सूरत-ए-हाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। अहम ख़बर खां तव्हांखे अपडेट कयूं पिया। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जी जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान सां मुलाक़ात थी आहे। मौलाना फज़ल रहमान जमायत इस्लामी जे मरकज़ी हेडक्वार्टर पहुची नईमुर रहमान सां मुलाक़ात कई। मौलाना फज़ल रहमान मरकज़ी अगवान ख़ुर्शीद अहमद जे लाडाणे ते ताज़ियत कई। मुलाक़ात दौरान ग़ज़ा, मुल्क जी सूरत-ए-हाल ऐं ॿियनि मामलनि ते पिणु ॻाल्हियूं कई वयूं।